अस्सलाम वालेकुम। मैं मनसिटी मिठवर बाबा आला कलाम हिन राय जे वक़्त में ज़रूरत खां वधीक इस्तेमालु न करण वारो घुरिजे। लाट मां कंहिं में कंहिं शइ जी लालच न रखण वारो घुरिजे। हिन राय जे वक़्त में ज़रूरत खां वधीक इस्तेमालु न करण वारो घुरिजे। लाट मां कंहिं में कंहिं शइ जी लालच न रखण वारो घुरिजे। उथण वेहण हलते चलते ॻाल्हाइण ॿोलाइण निहायत नरमीअ सां फज़ीलत वारो। उथण वेहण हलते चलते ॻाल्हाइण ॿोलाइण निहायत नरमीअ सां फज़ीलत वारो। निहायत ख़लीक़ ऐं हलीम इख़लास ऐं इख़लाक़ कॾहिं कॾहिं खिल चर्चो करण वारो घुरिजे। इन राय जे वक़्त में ज़रूरत खां वधीक इस्तेमालु न करण वारो घुरिजे। लाट मां कंहिं में कंहिं शइ जी लालच न रखण वारो घुरिजे। बेजा ॾेख वेख सां कोन पवेसि जुरियत ऐं हशमत वारो। बेजा ॾेख वेख सां कोन पवेसि जुरियत ऐं हशमत वारो। सादी पोशाक सादो खाइण सादो पहिरण वारो घुरिजे। इन राय जे वक़्त में ज़रूरत खां वधीक इस्तेमालु न करण वारो घुरिजे। लाट मां कंहिं में कंहिं शइ जी लालच न रखण वारो घुरिजे। रहमदिल ऐं बाज़ारो इंसान ज़ात लाइ निहायत कुर्ब ऐं हमदर्दी पर गुगदाम हैवाननि सां बि प्यार। रहमदिल ऐं बाज़ारो इंसान ज़ात लाइ निहायत कुर्ब ऐं हमदर्दी पर गुगदाम हैवाननि सां बि प्यार। निवड़त ऐं निमाणाई मुंहुं मणियादार कावड़ ऐं गुस्सो न करण वारो घुरिजे। हिन राय जे वक़्त में ज़रूरत खां वधीक इस्तेमालु न करण वारो घुरिजे। लाट मां कंहिं में कंहिं शइ जी लालच न रखण वारो घुरिजे। सभिनी खे सलाह ॾींदो त तवाज़ ऐं ख़ाकिसारी इख़्तियार करियो। सभिनी खे सलाह ॾींदो त तवाज़ ऐं ख़ाकिसारी इस्तेमालु करियो। ऐब जोई या नुक्तचीनी न करण वारो घुरिजे। हिन राय जे वक़्त में ज़रूरत खां वधीक इस्तेमालु न करण वारो घुरिजे। लाट मां कंहिं में कंहिं शइ जी लालच न रखण वारो घुरिजे। न की चाहींदो त कंहिंजो ठोरो खणा मगर जेकॾहिं न की चाहींदो त कंहिंजो ठोरो खणा मगर जेकॾहिं को ज़ोर कंदुसि हुब सां दहवट ॾींदुसि त लाचार कंधु न कढण वारो घुरिजे। हिन राय जे वक़्त में ज़रूरत खां वधीक इस्तेमालु न करण वारो घुरिजे। लाट मां कंहिं में कंहिं शइ जी लालच न रखण वारो घुरिजे।